लारकाने शहर में रात घणी मींहं वसण खां पोइ कुछ ही मंज़र हुया। व्लॉग के एंड ताईं ॾिसजो, तव्हांखे सभु कुछ ख़बर पइजी वेंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तो कयां त सभु ठीक हूंदा, हर को पंहिंजी पंहिंजी जगह ते ख़ुशि हूंदो। दोस्तों अॼु सूमर ऐं अॼु मां कॉलेज न वियो हुअमि, छाजे करे त लारकाने में राति तमामु घणो मींहुं वसियो हुयो। सो सुबुह सां उथी करे फ्रेश वग़ैरह थी करे पोइ मां नाश्तो कयुमि। नाश्तो करे ॾिठमि त तमामु बहितरीन मौसम लॻी पई ऐं मींहुं बि वसे पियो। दोस्तों मींहं जी मौसम खे एंजॉय कंदे कंदे टाइम खे ॾिठमि त टाइम चयो त जल्दी जल्दी फ्रेश थी निमाज़ जो टाइम थी वियो आहे। ऐं पोइ मां फ्रेश वग़ैरह थी करे सिधो हलियो वियुमि मस्जिद ॾांहुं अची करे पोइ जमात सां निमाज़ अदा कईसीं। नमाज़ वग़ैरह अदा करे पोइ मां पंहिंजे घर न आयुमि। घर अची करे वेठा न मुंहिंजे अॻियां अची वई मंझंदि जी भाॼी, ऐं मंझंदि जी भाॼीअ में हुयो कीमे जी भाॼी ऐं मिठा चांवर। मानी वग़ैरह खाई करे वेहंदो आहे त पोइ मुंहिंजो दोस्त गुलबार कॉल कंदो आहे, चवंदो आहे त हल त हलूं, शहर तमामु बहितरीन मौसम लॻी पई आहे। ऐं हू पंहिंजी मर्सिडीज़ काए करे अची वेंदो आहे मुंहिंजे दर ते, ऐं पोइ असां निकिरी वेंदा आहियूं शहर ॾांहुं। दोस्तों शहर ॾांहुं अची ॾिसंदा आहियूं त लारकाने तमामु ख़राब हालत लॻी पई हूंदी आहे, छो जो लारकाने में राति तमामु ख़तरनाक मींहुं वसियो। इन जे करे बहरहाल ॻाल्हि असां पोइ होटल ते ईंदा आहियूं। होटल ते अची करे असां तकड़ तकड़ में चांहि ऑर्डर ॾींदा आहियूं, ऐं पोइ चांहि बि असांजे अॻियां अची वेंदी आहे ऐं पीसनि सां गॾु। चांहि वग़ैरह पी करे पोइ असां निकिरंदा आहियूं शहर ॾांहुं। पर शहर में असांखे माना मूड ठही वेंदो आहे हलो त हलूं स्मार्ट सिटी ते, छो जो ॾिसो था तव्हां पाण त लारकाने जी मौसम तमामु बहितरीन लॻी पई आहे। पोइ असां निकिरी वेंदा आहियूं सिधो स्मार्ट सिटी ॾांहुं। दोस्तों जेसि ताईं असां लोकेशन ते पहुचूं तेसि ताईं तव्हां लाइक एंड फॉलो लाज़मी करे छॾियो, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी थींदी। बहरहाल ॻाल्हि पोइ असां स्मार्ट सिटी ते पहुची वेंदा आहियूं ऐं पोइ जल्दी जल्दी असां वज़ू करे पोइ निमाज़ अदा कंदा आहियूं। दोस्तों यकीन कयो तमामु बहितरीन तरीक़े वज़ू खानो ठहियल हुयो ऐं मस्जिद बि माशाअल्लाह तमामु बहितरीन। नमाज़ वग़ैरह अदा करे पोइ असां ईंदा आहियूं ॿाहिरि, छो जो असांखे करणी हूंदी आहे फोटोग्राफी करे पोइ असां वापसि पंहिंजे घर न रवाना थींदा आहियूं। घर अची करे वेहंदो आहियां त पोइ ॾिसंदो आहियां त मगरिब निमाज़ जो टाइम थींदो आहे। पोइ जल्दी जल्दी मां वज़ू करे पोइ मस्जिद ॾांहुं रवानो थींदो आहियां। मस्जिद ॾांहुं अची करे पोइ मां जमात सां गॾु निमाज़ अदा कंदो आहियां। नमाज़ वग़ैरह अदा करे पोइ मां घर ईंदो आहियां त मूंखे पंहिंजी अम्मा चवंदी आहे हे वटि पैसा ऐं शामियूं वठी आ। पोइ मां सिधो हलियो वेंदो आहियां शामियूं वठण लाइ। शामियूं वग़ैरह वठी करे पोइ मां अॼु पंहिंजे घर ॾे अम्मा खे हथ में ॾींदो आहियां। ऐं पोइ एतिरे में मुंहिंजा दोस्त गुलबार ऐं साहिल वारा बि अची वेंदा आहिनि दर ते, ऐं पोइ असां सिधा हलिया वेंदा आहियूं चाणका पुल ते चिप्स खाइण जे लाइ। चिप्स वारे वटि अची करे पोइ असां चिप्स वग़ैरह खाईंदा आहियूं। चिप्स वग़ैरह खाई करे पोइ असां सिधा हलिया वेंदा आहियूं पंहिंजे जानू शेरज़मान ॾे, ऐं पोइ असांखे जानू शेरज़मान पंहिंजो जूस ठाहे ॾींदो आहे। जूस वग़ैरह पी करे पोइ असां पंहिंजे घर रवाना थींदा आहियूं। ऐं उमीद तो कयां त हीउ व्लॉग तव्हांखे पसंदि आहे त लाइक एंड फॉलो लाज़मी कजो। तेसि ताईं मूंखे इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।